ख़ुशी थिए थी। अॼु सिंध सक़ाफ़त जो ॾींहुं आहे। हज़ारे करोड़े ईदनि खां बि तमामु ख़ुशी जो ॾींहुं आहे। सिंध जी सुहिणी सक़ाफ़त सां मुहबत जे इज़हार जो ॾींहुं क़ौमी ईद ते समूरी सिंध सक़ाफ़ती रंगनि सां झटिकी पई। सिंध हिकु आहे, हर काज पंहिंजो काज जे सिरे हेठि। सिंध जी वस्ती तोड़े वाहण में सक़ाफ़ती रंग निर्वार, हर तरफ़ सक़ाफ़ती ईद जो जश्न। WTN जे सॾ ते समूरी सिंध मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं, तक़रीबूं ऐं मेड़ाका सिंध जी अज़ीम तहज़ीब ऐं सक़ाफ़त खे भेटाऊं पेश। कराची प्रेस क्लब ते सक़ाफ़ती दिहाड़े जी मुख्य तक़रीब, अवाम जो समुंड उथली पियो, फनकारनि पारां सुरनि जी वर्खा। कराची खां कश्मीर ऐं कींजर खां कारूंजर ताईं टोपी ऐं अजरखनि जी बहार। शहर शहर ऐं ॻोठ ॻोठ में सक़ाफ़ती रंग निकिरी पिया। बदीन में सक़ाफ़ती दिहाड़े जी शुरूआत 60 फुट झंडो फड़काए कई वई। हैदराबाद में सक़ाफ़ती दिहाड़े जूं मुख्य तक़रीबूं, दादू, जामशोरो, मटियारी, टंडो अलहया, टंडो मोहम्मद खान, टंडो जाम, बदीन, सजावल ऐं ठट्टे ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में तक़रीबूं ऐं रैलियूं। न्यू सईदाबाद, मीरपुर साकरो, राजू खानानी, दड़ो, मीरपुर बठोरो ऐं ॿियनि शहरनि में पक्का तोड़े पोड़ा सक़ाफ़ती रंगनि में रंगिजी विया। दादू ज़िले में बि सक़ाफ़ती दिहाड़ो भरपूर नमूने मल्हायो वियो। प्रेस क्लब आॾो मुख्य तक़रीब, जोही, वाही पांदी, टंडो रहीम खान, ख़ैरपुर नाथन शाह, फरीदाबाद ऐं छिन्नी में बि सक़ाफ़ती तक़रीबूं। सखर डिवीजन में बि हर पासे सिंध जी सक़ाफ़त जा इंडलठी रंग। सखर शहर में प्रेस क्लब आॾो मुख्य तक़रीब रिथियल। मुख़्तलिफ़ इलाक़नि में रैलियूं ऐं तक़रीबूं। घोटकी, मीरपुर मातेलो, जरवार, राउंटी, ओबावड़ो, डहरकी, खानपुर महर, कादिरपुर, आदिलपुर, मोमल जी माड़ी ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं ऐं तक़रीबूं। ख़ैरपुर ऐं भरपासे वारनि इलाक़नि में बि रैलियूं। फैज़गंज, पक्का चांग, अकरी चौदगी, भंगू बिहण, टंडो मीर अली, गंबट, ठरी मीरवा, नारो, सोबोदेरो, कोटडिजी, पीर जो ॻोठ, अहमदपुर ऐं ॿियनि इलाक़नि में बि सक़ाफ़ती तक़रीबूं कोठायूं वियूं। ॿियनि शहरनि जीअं लाड़काणो डिवीजन बि सक़ाफ़ती रंगनि में रंगिजी वियो। लाड़काने शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि तां रैलियूं कढियूं वियूं। प्रेस क्लब आॾो मुख्य तक़रीब, जैकमाबाद में WTN पारां ऐलानियल हर काज पंहिंजो काज जे सिरे हेठि। आल पाकिस्तान सूमरा इतिहाद, जसकम ऐं ॿियनि तंज़ीमनि पारां रैलियूं कढियूं वियूं। शिकारपुर ज़िले जे गढ़ी यासीन, चक, खानपुर ऐं ॿियनि इलाक़नि में बि रैलियूं।